मीरपुर माथेलो में तहरीक के तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जे साबिते मीरपुर माथेलो में भी शटर बंद हड़ताल कई वई। GDI 8 फरवरी ते थियल इलेक्शन जाली इलेक्शन करार ॾेई कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। अॻवाननि इब्रार पठान, लियाकत लिगारी, अब्दुल सत्तार समो, परवेज़ बोज़दार, अकरम मीतलो ऐं ॿियनि चयो था 8 फरवरी ते थियल इलेक्शन जाली हुई, जंहिंखे असां नथा मञूं। ही जाली सरकार बैलेट पेपर तब्दील करे ज़ोरी पाण खे खटराए हुकूमत पिया कनि, जॾहिं त अवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। शहबाज सरकार एतिरी बौखलाहट जो शिकार आहे जो बिना ॾोह जे इमरान ख़ान जेल में सज़ा पियो काटे ऐं केतिराई क़ौमी तोड़े सियासी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे, जेको तमामु घणो नाहक आहे। हुननि चयो राति बि असांजे कारकुननि जे घरनि ते पुण पुलिस पारां चढ़ायूं कयूं वयूं आहिनि, जेके मुज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि सुप्रीम कोर्ट खां नोटिस वठी इमरान ख़ान समेत सभिनी कारकुननि ऐं सियासी कारकुननि जी आज़ादी ऐं हुकूमत ख़तमु करे शफ़ाफ़ इलेक्शन जो पिणु मुतालबो कयो।